की किथां मिलनि हिकिड़ी शख़्सियत जंहिं थी आहे जे दुनिया खे अलॻि ई रखे सेखारियो आहे। मां घर में ॿ हिकिड़ा नंढा हिकु त डॉक्टर साहिबु मूंखे ॾाढो वणंदो आहे, कमरे में आई आहे पाण वरी कुझु ॾींहं छाती आहे सुराण, ऐं ॿियो वरी मूंखे वणंदो आहे कुझु खणी वेंदासीं, कुझु न खणी वेंदासीं, कुझु ॾेई वेंदासीं, ॿूर आहियूं मेवो ॾेई छॾी वेंदासीं। Thank you so much, sir. बिल्कुल डॉक्टर तनवीर अब्बासी तमामु वॾो कमु करे रहियो आहे, हू सचल जे थी रहियो आहे ऐं यानी तमामु सुठो महत्व रहियो आहे। शागिर्द जी बुटाई जी शाइरी ते उन्हनि जो कमु थियल आहे, रंगनि जो अभ्यास ऐं उन्हनि जी शाइरी ते चङी ख़ासी उन्हनि जी तरक़ीब थियल आहे। ऐं हाणे जंहिं महिमान खे मां स्टेज ते घुराइणु चाहींदमि उहे पाण स्कॉलर आहिनि, उहे पाण बि मुहक़िक़ आहिनि, तमामु बहितरीन ऐं सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं साईं जन जा 28 किताब छपियल आहिनि ऐं तक़रीबन 13 किताब अणछपियल अथसि। डॉक्टर महमूद बुखारी खे मां दावत ॾींदसि त हू स्टेज ते अचनि। स्टेज ते साम्हूं वेठल डॉक्टर तनवीर खे यादि कंदड़ उनखे दोस्त, उनखे सरदार, मुंहिंजे साथी मौजूद। सभ खां पहिरीं त जेको रवायती जुमलो न आहे पर हैदराबाद रोशन ख़्याल फोरम पंहिंजे नाले मां ई ख़्याली खे ज़ाहिर करे थो ऐं सिंध खे यकीनन हर समाज के हर दौर में रोशन ख्याली की जरूरत होती है ऐं लफ़ाज़ी वारी रोशन ख्याली न पर अमली रोशन ख्याली की जरूरत होती है समाज के पंहिंजे वाद जे सिलसिले में। डॉक्टर हमीद सूमरे साहब ऐं डॉक्टर रिज़वी साहब खे डॉक्टर तनवीर जे ॻाल्हाइण जे लाइ चयो मुंहिंजे लाइ यकीनन डॉक्टर तनवीर छाकाणि त रुगो हिकिड़े शाइर जी हैसियत सां उनखे त असां सभु पढ़ूं था, सम्झूं था, ॾिसूं था, पर जेको हुनजो जंहिंजो मुख़्तसर जेको रक़म रोशन करे आया आहिनि, जेको सचम चेयर वारो ऐं जेको क्लासिकल अदब जे सहेड़ वारो ऐं उनजे पोयां हुनजो जेको मक़सदु ऐं उनजे कम जो जेको मयार जंहिं दौर में हुन कयो उन जे हवाले सां मां सम्झां थो त डॉक्टर तनवीर जी रोशन ख़्याली या तरक़ी पसंद सोच वारो नज़र जेको आहे उन में अमली तौर ते ज़ाहिर कयो आहे। हाणे ॿ पासा मूंखे डॉक्टर तनवीर जा माना एज़ ए पोइट खे छॾे करे हुनजे ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा जेको कमु हुनजो वेझड़े खां ॾिठो आहे ऐं जंहिंजी ज़रूरत महसूसु थिए थी। हिकु त जेको हुन क्लासिकल अदब जी सहेड़ वारो कमु शुरू कयो उनजी इब्तिदा असां वटि लॻभॻि 1960 खां पोइ ज़रूरत पेश आई त असां पंहिंजे फोक विज़डम खे ऐं क्लासिकल अदब खे ख़ासि तौर ते शाइरीअ खे सहेड़ियो ऐं उनजे लाइ डॉक्टर नवीन खान बलूच साहिब बुनियादी कोशिशूं कयूं ऐं जंहिंमें मीर शाह इनात खां वठी ग़ुलाम खान सईद ताईं शाइर जो कलाम जेको तरतीब ॾिनो वियो ऐं पिटाई ते बलूच साहिब जो कमु कयो ऐं बलूच साहिब जंहिं शख़्सियत या जंहिं शाइर खे ये कमु न कयो उहो सचल सरमस हो ऐं उनजे सिलसिलो त पुछो उन ते बि वरी का ॿी बैठक थियणु खपे ऐं ॻाल्हाइणु खपे ऐं उन ते मूं किथे लिखियो बि आहे ऐं उहो रिकॉर्ड ते बि आहे त बलूच साहिब उन ते कुझु एतिराज़ बि कुझु पंहिंजा शक शुबा बि रखिया आहिनि ऐं पंहिंजी राय बि रखी आहे ऐं उहो असां उनजा जेके हिन दौर जे अंदरि पढ़ंदड़ या सम्झंदड़ आहियूं असांखे बि उनजी ॻाल्हि जो एहतराम कंदे पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजी राय खे उन सां ॻंढणु घुरिजे। डॉक्टर तनवीर जंहिं इलाइक़े या जंहिं खिते जो माण्हू हो ख़ैरपुर जो रियासत ख़ैरपुर खे तसवुरु कयूं त उन हवाले सां हुन अमली तौर ते सचल सरमस जे हवाले सां कमु करण जी कोशिशि कई ऐं ॿियो फ़िक्री तौर ते या कर्मी हवाले सां हुन नानक यूसुफ ते पहिरियों कमु कयो। नानक यूसुफ ते पहिरियों कमु करण जो मक़सदु छा हो
छाकाणि त आउं सम्झां थो त मुंहिंजे लाइ इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त डॉक्टर तनवीर जे उन रिसाले जो जेको सेकेंड एडिशन 2014 में सिंधीअ में बोर्ड शाया कयो त उन जे हवाले सां मूं उन में पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं उन में मुख़्तलिफ़ ज़मीन जी सूरत में उहो किताब में मौजूदु आहे। तव्हां ॾिसी सघो था त उन में केतिरो उन में मूं पंहिंजी महिनत में कोशिशि शामिलु कई। त नानक यूसुफ पंहिंजे दौर जो हिकिड़ो इंतहाई मुनफ़रिद क़िस्म जो शाइर रहियो आहे, जंहिंजो सॼो घणो कलाम जेको आहे सो मौसीक़ीअ ते जेको आहे सो बीठल आहे, जेको आहे सो उन में जेके राग सिंधी मौसीक़ीअ जी तारीख़ में भलो साहब जंहिं सॼे दौर मां मुनफ़रिद शाइर राग जे हवाले सां पेश कयो आहे त उहो नानक यूसुफ खे पेश कयो आहे। 20 खां वधीक राग असांखे नानक यूसुफ जे रिसाले में मिलनि था, जेके मुख़्तलिफ़ रागनि जी आमेज़िश मां हुन राग तरतीब ॾिना। सचल असां वटि रागदारीअ जो सिलसिलो बि छा इनायत खां शुरू थिए थो, पोइ बिटाई ताईं, बिटाई त लॻभॻि समूरा सुर उहे ॾींहं छा इनायत जेके मौजूदु पहिरियां हुन पेश कया उन में सवाइ हिकु ॿिनि सुरनि खे छॾे करे पोइ बिटाई जे रिसाले में असांखे साॻिया राग मिलनि था। सचल उन खां थोरी शयुनि खे अॻिते वधायो आहे, उन मां साॻिया राग कया आहिनि, मुख़्तलिफ़ राग बि पेश कया आहिनि। नानक यूसुफ उन्हनि खां हटी करे जेके इहे छा इनायत बिटाई ऐं सचल ताईं जेके असां वटि क्लासिकल अदब में जेके राग कंपाइल थिया उन खां हटी करे उन रागनि जी हिकिड़ी नई आमेज़िश ऐं नवां राग जेके क्लासिकल शाइरीअ में मौजूदु न हुआ उन्हनि खे उन पेश कयो। ऐं डॉक्टर तनवीर जीअं त बुनियादी तौर ते राग खे सम्झंदड़ ऐं राग खे रागदारीअ जे निज़ाम जे खां फनी तौर ते पर जेका फ़िक्री हैसियत आहे उन खां वाक़ुफ़ आहे, जंहिंखां हिकिड़ो लेक्चर आहे हुनजो सिंधी जे राग ऐं फ़िक्र जे हवाले सां हुनजो ख़ैर में हिकिड़ो लेक्चर आहे जेको सचल चेयर किताबी सूरत में बि छपियो आहे। उन मां हुनजी रागदारीअ ते फन खां अलावा जेको फ़िक्री हैसियत आहे उन खां वाक़ुफ़ थी सघे थो त डॉक्टर तनवीर उनखे कीअं ॾिसणु चाहे पियो या कीअं ॾेखारणु चाहे पियो, सम्झे पियो ऐं कीअं ॿुधाए पियो। त जॾहिं हुन डॉक्टर तनवीर वटि क्लासिकल अदब जी सहेड़ वारो मामिलो आयो त हुनजे लाइ सभ खां वधीक अहम हो त नानक यूसुफ जे कलाम खे तरतीब ॾिजे, छाकाणि त पोइ सिंध जो हिकिड़ो एॾो वॾो राग जो ॼाणू शाइर आहे जंहिं ते डॉक्टर तनवीर जे ख़्याल तव्हां खां सवाइ अॼु ॾींहं ताईं असां वरी उन ते को कमु न कयो आहे। इनफरादी तौर ते थोरो घणो उन ते असां लिखियो आहे, पर उन राग वारे पासे खे असां न बहस वठणो आहे न असां उनखे जेको आहे सो असां पंहिंजी गुफ़्तगू में शामिल था कयूं। डॉक्टर तनवीर उन ज़रूरत खे, उनजी अहमियत खे ऐं उनजे असासियत खे महसूसु कंदे उन ते जेको आहे सो पहिरियों बुनियादी कमु कयो, जंहिंजे सहकार में नानक यूसुफ जो दरगाह सां वाबस्ता उस्ताद खादिम अब्बासी उन सां घणो सहकार में ऐं अॻिते हली जॾहिं नानक यूसुफ जे कलाम जो जेकॾहिं सेकेंड एडिशन अचणु लॻो त खादिम अब्बासीअ जी ख़्वाहिश ते मूं वधीक नानक यूसुफ जे कलमी नुस्ख़नि खे हथ कयो, जंहिं मां असां हुनजे डॉक्टर बलोच जे हथ क़ाइमु कयल राय वारी रागनि वारी राय खे असां वधीक उन में साबित करण जी कोशिशि कई। हिकिड़ो त इहो पासो हो उन सिलसिले में कुझु ख़ैरना प्रिंसिपाणीअ ते कमु कयो जेको बि ऐं मार्केट में मौजूदु आहे सेकेंड एडिशन जो शायदि हिते बि उनजो ज़िक्र आहे, तस्वीर अक्स आहे त हीउ हिकिड़ो रागदारीअ वारो, छाकाणि त सिंध जे फ़िक्री बहदत जे अंदरि रागदारीअ जे निज़ाम खे अलहदा करे उनखे परखी नथो सघे ऐं डॉक्टर तनवीर उन हिकिड़े शाइर ऐं हिकिड़े नक़ाद जी हैसियत में उन्हनि शयुनि जी अहमियत खे सम्झो पिए ऐं उनखे कंपाइल कयो ऐं उनखे महफ़ूज़ कयो। ॿियो पासो जेको डॉक्टर तनवीर जो रहियो सचल जे हवाले सां, हिकु त सचल जे मेले जे हवाले सां जेको 1980 खां वठी जेको सिलसिलो शुरू थियो ऐं उहे कॉन्फ्रेंसूं शुरू थियो, मेले जा सिलसिला त अॻिमें हलंदा रहिया पर कॉन्फ्रेंसूं जो सिलसिलो लॻभॻि मां सम्झां थो 1980 खां थियो, 81 खां सरमस्त जो सिलसिलो हलियो जेको पहिरियों जेको आयो जंहिंमें कॉन्फ्रेंस जे वकाला सॻड़िया विया जंहिंमें इस्लामुद्दीन शाह राजगीर खां वठी समूरनि सिंध जे वॾनि दामन स्कॉलर्स जा तव्हांखे सचल साईं जे
ख़्याल ऐं तकरीरुनि जी सूरत में, मक़ालनि जी सूरत में या शाइरी जी सूरत में अॼु ॾींहं ताईं तक़रीबन इहो अधु सदीअ जो अरसो आहे, 80 खां वठी हिन दौर ताईं उहो सॼो महफ़ूज़ थींदो वञे थो। ऐं उहा शुरूआति डॉक्टर तनवीर जे दौर खां थी ऐं हुन में शामिल रहियो। ॿियो जेको आउं हिन जो ज़िक्र करणु चाहियां पियो सचिन चेयर वारो, त सचिन चेयर खे जंहिं नमूने सां डॉक्टर तनवीर अब्बासी जोड़ियो, असां को एतिरो चई छॾियूं त डॉक्टर तनवीर अब्बासी सचिन चेयर खे जोड़ियो थिया कान सघे। आउं सम्झां थो त जीअं माउ पंहिंजे पेटां ॿार खे ॼणे ऐं उनखे निभाए ऐं उनखे जवान करे, डॉक्टर तनवीर जो उन खां वधीक जेका रग़बत, उनसियत, तालुक सचिन चेयर सां उहो अॼु ॾींहं ताईं कंहिं बि कंहिंसां न रही सघियो। छाकाणि त मुंहिंजो रिसर्च जो